2021। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनता मीठे मीठे ॿार रूहानी बेहद जो बाप बेहद जे रूहानी ॿारनि प्रति समझाइनि था। ये हिकु हिकु अक्षर व ज्ञान रतन लाखनि लख रुपए जो आहे। बाप समझाइनि था परमात्मा खे रूप पसंद भी चइबो आहे। उन्हनि जो रूप भी आहे निराकार ज्योतिर्बिंदु, त नाम आहे शिव। वो ज्ञान जो सागर आहे। जंहिं ज्ञान खे प्राप्त करे मनुष्य खे सुख शांति जो वरसो मिलंदो आहे। ज्ञान खे धन भी चइबो आहे, ज्ञान पढ़ाई भी आहे। ये ज्ञान ॾियण वारो आहे स्पिरिचुअल फादर, अर्थात आत्माइन जो पीउ परमात्मा। आत्माइन खे चइबो आहे स्पिरिचुअल रूह। भक्ति मार्ग में आत्मायूं केतिरियूं भटकदियूं आहिनि न बाप सां मिलण लाइ। उन्हनि खे ढूंढदियूं रहंदियूं आहिनि, अलॻि अलॻि मूर्तियूं देवी देवताउनि जे रूप में, पुस्तकनि जे रूप में, शास्त्रनि जे रूप में, प्रकृति जे रूप में, जीव जंतु जानवरनि जे रूप में माण्हू भगवान खे यादि थी करे। परंतु भगवान जो असली रूप त निराकार आहे न। वो त असां निराकार आत्माइन जो पीउ निराकार आहे। वो निराकार अलॻि आहे, असां निराकार आत्मायूं अलॻि आहियूं। रूप हिकु जहिड़ो आहे लेकिन पार्ट अलॻि अलॻि आहे। हाणे बाबा ॿुधायो अथई कि मूंखे निराकार रूप में यादि करो, मुंहिंजो नाम शिव आहे, त हेॾे होॾे धक्का खाइण जी दरकार न आहे। शांति सां वेही करे पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। बाप अची करे समझाए तो रूहानी ॿार तव्हां अविनाशी आहियो। आत्मा अविनाशी हूंदी आहे न। अविनाशी आत्मा कॾहिं ख़तम न थींदी आहे, परम धाम में रहण वारी हूंदी आहे। हिते जॾहिं आत्मा जो पाठ पूरो थी वेंदो आहे त सभी आत्मायूं मथे वेंदियूं आहिनि, पोइ वापसि खां हिकु हिकु करे ईंदियूं आहिनि। हाणे कर्म कंदे भी स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। इनखे चइबो आहे कर्म योगी। तव्हां दूर देश जा रहण वारा आहियो। ये ड्रामो आहे। इन ड्रामो जो नाम आहे हार ऐं जीत जो खेल, सुख ऐं दुख जो खेल। बाप सम्झाईंदा आहिनि कि असां तव्हां सभु शांति धाम जा रहण वारा आहियो। उनखे निर्वाण धाम मुक्ति धाम भी चइबो आहे। पहिरियों त इहो निश्चय करणो आहे कि असां आत्मायूं मथां जा रहण वारा आहियूं। हिते सिर्फ़ु पाठ वॼाइण आहियूं। असां आत्माउनि जो सुधरम आहे शांत। आत्मा बिंदी में सॼो अविनाशी पाठ भरियल आहे। बाप पढ़ाईंदा भी आहिनि तव्हांखे। तव्हां दुनिया वारनि मनुष्यनि जी चिंता कंदा आहियो। बाबा चवनि था मां तव्हांखे पढ़ायां थो न, पोइ तव्हांखे हाणे ॿियनि जी कंहिंजी भी चिंता न करणी आहे। सभु चिंतायूं मूंखे ॾेई छॾियो। तव्हांखे निश्चय आहे कि हाणे मां आयो आहियां, इहे संगम युग आहे। कलयुग जो अंत सतयुग जे आदि जे विच जे समय खे संगम युग चइबो आहे। कोई भी मनुष्य ये न ॼाणदो। मनुष्य खे देवता न चईंदासीं। मनुष्य खे दैवी गुण वारो देवता ठाहिण वारो परमात्मा ई आहे। कोई मनुष्य कंहिंखे भी देवता ठाहे न सघंदो आहे। शांति धाम सुख धाम जो मालिक ठाहे न सघंदो आहे। कल्प पहिरियों भी मां आयो हुयुमि, तव्हांखे ईअं ई सम्झायो हुयो, ईअं ई तव्हांखे घर वठी वई हुयमि। माण्हू त चईंदा आहिनि कोई मरियो त चईंदा आहिनि मथे हली वियो, लेकिन मथे कोई वञी न सघंदो आहे जेसि ताईं मां न अचां, इहे सम्झ न ॾियां। मां ई गाइड ठही करे तव्हांखे मथे वठी वेंदो। कल्प पहिरियों भी मां तव्हांखे ईअं ई सम्झायो। हाणे जो प्रेसिडेंट ठहियो 5000 वर्ष पोइ उहो ई प्रेसिडेंट ठहींदो। सॼी दुनिया जी जो भी सीन सिनरियूं आहिनि 5000 वर्ष पोइ रिपीट थींदियूं आहिनि। बुढ़िया जेकी बुढ़ियूं हूंदियूं आहिनि या बुढ़ा हूंदा आहिनि उहे एतिरो धारण न करे सघंदा आहिनि। त उन्हनि खे सिर्फ़ु 3 ई ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि कि मां आत्मा आहियां, शांति धाम जी रहण वारी आहियां, मां पहिरियों सतयुग सुख में पाठ वॼाए, हाणे मां द्वापर खां वठी विकारनि जे वश थी करे विकारी थी आहियां। हिन करे मां हाणे दुख धाम में पाठ थी वॼायां। सतयुग त्रेता में सुख धाम जो, पोइ अधु कलाक पोइ विकारनि जे वश थींदा आहियूं। रावण राज्य शुरू थींदो आहे त दुख धाम ईंदो आहे। हाणे दुख धाम भी पूरो थी वियो। हाणे वरी खां असांखे बाबा खे यादि करणो आहे, पंहिंजे घर हलणो आहे।
पोइ बाबा चईंदा आहिनि पोइ तव्हां सुखधाम में पाठ वॼाइण ईंदा, सतयुग में घर हली करे कोई वेही थोड़ी रहणो आहे, वापसि अचिणो आहे सुखधाम में पाठ वॼाइण। हाणे जो अची करे बाप जा ठहिया आहिनि उहो ई वरसो वठनि था न। ये सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापना थी थिए, करोड़ों मनुष्य अची करे कुझु न कुझु बाप खां ॿुधंदा सम्झंदा ऐं उहो ई वरसो वठी वेंदा। ईअं ई वृद्धि थींदी वेंदी न। सभु तरफ़ बाबा जो ज्ञान सभिनि खे ॿुधणो ई आहे, सभिनि तरफ़ तव्हांखे वञिणो आहे। अखबार द्वारा बि ॾाढा माण्हू ॿुधंदा, पाकिस्तान में बि अखबार द्वारा ॿुधंदा, हुते वेही करे बि इहे ज्ञान ॿुधंदा। गीता जो प्रचार सॼी दुनिया में ॾाढो आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, वर्से खे यादि करो, इहे लिखित अखबार में पढ़ंदा, इन करे ई ॾाढा ब्राह्मण ठही वेंदा। जंहिंखे वर्सो वठिणो हूंदो उहो ज़रूरु कहिड़े न कहिड़े रीति वठंदो ई सही। हाणे टाइम थोरो आहे, वृद्धि थींदी रहंदी, देरी सां ईंदा त पोइ तिखो पुरुषारथ कंदा। कल्प पहिरियों जेतिरो स्वर्गवासी ठहिया हुया ओतिरा हाणे बि ठहींदा, इन में जरा बि फ़र्क़ु न पवंदो। शांतीधाम वारा शांतीधाम में वेंदा, पोइ पंहिंजे समय ते पाठ वॼाइण ईंदा। हाणे पंहिंजे समय ते सभु पाठ वॼाइण अचनि था न। बाप चईंदा आहिनि अञा बि मथां आत्मायूं अचनि थियूं पाठ वॼाइण। ॿार मूंखे यादि करो, हाणे घर हलणो आहे। सन्यासी मुक्ति जे लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि। हिते बाबा असांखे केॾो सहज रीति ॿुधाए कि हाणे मूंखे यादि करण सां ई तव्हांखे मुक्ति मिलंदी। कहिड़े रूप में? स्वयं खे आत्मा सम्झी निराकार रूप में भॻवान खे यादि करिणो आहे, बाप खे। बाबा चईंदा आहिनि सभिनि खे हाणे मां मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾियण आयो आहे। मुक्ति धाम में त सभिनि खे वठी वेंदमि। पोइ पंहिंजे समय ते सभु ईंदा। सुख त सन्यासी त चईंदा आहिनि कि सभिनि खे मुक्ति मिले त सुठो आहे। छो जी सुख कागविष्ट समान आहे। छो जी हुननि सतयुग जो सुख ॾिठो ई न आहे, हुननि त द्वापर कलयुग जो सुख ॾिठो आहे। द्वापर कलयुग में त सुख ना जे बराबरि आहे न, दुख ई दुख आहे। इन करे उहो चईंदा आहिनि सुख कागविष्ट समान आहे। शास्त्रनि में लिखियलु आहे कि सतयुग में बि दुख थींदो आहे, सम्झंदा कुझु न आहिनि। हाणे सतयुग में बि कंस हुजे, कृष्ण जी दुनिया में राम, त्रेता में राम जी सीता खे चुराइनि, इहे त ॻाल्हियूं सभु दंत कथायूं आहिनि, कूड़ी ॻाल्हियूं आहिनि। सतयुग त्रेता जी दुनिया मां स्थापन कई, मां सुख जो सागर दुख जी दुनिया थोरी स्थापन कंदमि। सम्झण जी ॻाल्हि आहे। हाणे इहे ई ॻाल्हियूं मां सम्झायां थो। इहे सभु द्वापर युग खां जेकी बि शास्त्रनि में ॻाल्हियूं लिखियलु आहिनि इहे सभु द्वापर युग जी लिखियूं आहिनि। परमात्मा खे अचिणो ई आहे, सत्य ज्ञान ॾेई करे सचखंड जी स्थापना करणु, असांखे सचो ठाहिण बाबा आयो आहे। तॾहिं त सत्यनारायण चईंदा आहियूं। तॾहिं नारायण जी आत्मा बि कूड़ो सभु द्वापर कलयुग खां कूड़ी थी, तॾहिं त परमात्मा सत्य ज्ञान ॾेई करे हुनखे सत्यनारायण ठातईं। हाणे असांखे बि उहो ई ज्ञान थो मिले। पतित पावन परमात्मा अचो, सॾु त कंदा आहिनि, चईंदा बि आहिनि अची करे सभिनि खे रास्तो ॿुधायो। तव्हांजो तरफ़ बाबा चईंदा आहिनि, हिकु तरफ़ चईंदा आहिनि पतित पावन अच, ॿियो तरफ़ चईंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे। गंगा स्नान, यज्ञ, तप, यात्रा करण, इहे सभु भॻवान सां मिलण जा रास्ता ॿुधाईंदा आहिनि। लेकिन इहे त द्वापर युग खां था करो, अञा मिलिया थोरी आहियो। अगरि इहे ई मिलण जा रास्ता आहिनि त भॻवान खे सॾु छो था करो? एॾा धक्का खाइण जी छा ज़रूरत आहे? छो था चओ भक्ति करण सां भॻवानु मिलंदो? मतिलबु इहे सभु करण सां भॻवानु नथो मिले न। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। मनुष्य खे त जो ईंदो आहे उहो ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। केतिरी महिनत कंदा आहिनि न भक्ति में, केॾो शरीर खे तंग कंदा आहिनि। हिते त बाबा चए थो मूंसां मिलणो अथव त सिर्फ़ु स्वयं खे शरीर खां न्यारी आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। हाणे भॻवान सां मिलण भगत ईंदा या भॻवानु ईंदो? चईंदा बि आहियूं न भॻवानु ईंदो, त असांखे काॾे वञण जी दरकार थोरी आहे। उहो ख़ुदि ई ईंदो न। जॾहिं ईंदो आपे ई असांखे परिचय मिलंदो, आपे ई असां सां मिलण ईंदो। पतित आत्मायूं त वञी न सघनि। बाप चईंदा आहिनि हाणे मां तव्हांखे वठी वञण लाइ आयो आहियां, मां ई तव्हां सां मिलण आयो आहियां। सभी आत्माउनि जो पंडो मां हिकु ई आहियां। तव्हां बि पवित्र ठही उन्हनि जे पुठियां हली वेंदो। साजन तव्हांखे ज्ञान रत्ननि सां श्रृंगारे थो।
महारानी महाराजा तो ठाहे, बाक़ी कृष्ण जे लाइ ॾेखारींदा आहिनि फलानी खे वॼाई पटरानी ठाही। ये ॻाल्हियूं त लॻदियूं न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां स्वर्ग जी महारानी ठहींदासीं, तव्हां ही स्वर्गवासी हुयो। हाणे बाबा वरी आया आहिनि, 84 जन्मनि जी ॻाल्हि आहे। 84 लख जन्मनि खे त कोई यादि बि न करे सघे, कोई ॿुधाए बि न सघे। सत्य खे लाखों वर्ष ॾेई छॾिया अथनि, त्रेता खे वरी कम ॾेई छॾिया अथनि। इहे त हिसाब ई नथो ठहे। बाप केतिरी सहज करे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं यादि करो, अलफ़ ऐं बे त पवित्र ठही वेंदा, उड़ी बि सघंदा ऐं ऊच पद बि पाए सघंदा। हिकु मूंखे निराकार रूप में यादि करण सां तव्हां आत्मायूं पवित्र बि ठही सघंदा, मूंसां गॾु मथे बि हली सघंदा ऐं पोइ सत्संग में अची करे ऊच पद बि पाए सघंदा। ॾिसो परमात्मा जी यादि में, निराकार रूप में परमात्मा खे यादि करण सां केतिरी प्राप्ति आहे न। हाणे ये ओनो रखिणो आहे कि कीअं बि करे मुंहिंजी आत्मा खे सदा बाप खे यादि करिणो आहे, कर्म करिणो आहे। माया जा तूफ़ान त ईंदा, परंतु हार न खाइणी आहे। भले कोई क्रोध बि करे, परंतु तव्हां कुझु बि न चओ। सन्यासी बि चईंदा आहिनि न, मुख में ताबीज़ विझी छॾियो त इहे बोल बोल ॻाल्हाए ॻाल्हाए चुप थी वेंदा। बाप बि चईंदा आहिनि कई क्रोध सां ॻाल्हाईंदा आहिनि त तव्हां शांत थी करे ॾिसंदा रहो। कोई बि हालत में तव्हांखे शिव बाबा खे यादि करिणो। बाबा जी यादि सां ई वरसो बि यादि ईंदो। तव्हांजो अतींद्रिय सुख जो गायन आहे कि असां 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जी परिज़ादा ठही वेंदासीं। हुते दुख जो नाम बि न हूंदो। तव्हां 50-60 जन्म सुख भोगदव न, सुख जो हिसाब जास्ती आहे। सुख दुख इक्वल हुजे त फ़ाइदो ई छा। तव्हां वटि धन बि ॾाढो आहे। कुझु समय बाबा चईंदा आहिनि सत्युग त्रेता में तव्हांखे धन बि ॾाढो हूंदो आहे। हाणे त धन ज़्यादा हुजणु ठीकु न आहे न। बाबा त असांखे सत्युग त्रेता जे लाइ कमाई थो कराए न। हिन दुनिया में त धन बि दुख थो ॾिए, त हिन दुनिया जो धन छा कम जो। इन करे बाबा चईंदा आहिनि कि तव्हांखे मां हाणे एतिरो ज्ञान धन थो ॾियां। इहे ज्ञान धन सत्युग त्रेता में स्थूल धन जे रूप में असांखे मिलंदो, जेतिरो असां धारण कंदासीं। बाबा चईंदा आहिनि सत्युग त्रेता में त तव्हांजा 20 जन्म हूंदो, लेकिन तव्हांजा उन खां पोइ बि द्वापर में बि तव्हां वटि ॾाढो धन हुयो। कुझु समय पहिरियों बि हिन दुनिया में केॾो सस्तो हुयो न सभु कुझु। अनाज आदि राजाउनि जी राजाउनि जी ॾाढी वॾी राजाई हुई। बाबा 10 आना मण बाजरे बेचंदो हुयो, ब्रह्मा बाबा। त उन्हनि खां अॻियां केतिरी सस्ताई हूंदी। मनुष्य थोड़ा हूंदा आहिनि, अन्न जी परवाह न रहंदी आहे। हाणे इहे त यादि रखिणो खपे कि पहिरियों पंहिंजे घर वेंदासीं, पोइ सत्युगी दुनिया में ईंदासीं नयो पाठ वॼाइण। हुते असांजो शरीर बि सतो प्रधान तत्वनि जो ठहियलु हूंदो। हाणे 5 तत्व बिल्कुलु ई तमो प्रधान पतित थी विया आहिनि। आत्मा ऐं शरीर ॿई ही पतित आहिनि न। हुते शरीर रोगी न हूंदो आहे। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाप खे हिते सुठी रीति बाबा हिते सभिनि ॿारनि खे सुठी रीति सम्झाइनि था। पोइ ॿार ॿाहिरि वेंदा आहिनि, पंहिंजे घर में धंधा दौरी में वेंदा आहिनि त भुलिजी वेंदा आहिनि। हिते बादल भरे करे केतिरो ख़ुशि थींदियूं आहिनि न आत्मा कि बाबा केॾी सुठी ॻाल्हियूं थो ॿुधाए, ऐं ॿाहिरि वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। पहिरियों हिते रास विलास बि ॾाढो हूंदो हुयो, थींदो हुयो। पोइ उहो सभु बंदि थी वियो। मनुष्य सम्झंदा हुया कि इहे जादू कंदा आहिनि। भक्ति मार्ग में जॾहिं भगत नौदा भक्ति कंदा आहिनि तॾहिं मुश्किल सां साक्षात्कार थींदा। लेकिन हिते बाबा वटि त वेठे वेठे ई सभिनि खे साक्षात्कार थींदो हुयो। त माण्हू सम्झंदा हुया जादू आहे। हिते भक्ति जी कोई ॻाल्हि कोन्हे, जादू जी कोई ॻाल्हि कोन्हे। हिते त परमात्मा शक्ति कार्य कंदी आहे। अॼुकल्ह दुनिया में केतिरा भॻवान ठही विया आहिनि, नाम रखंदा आहिनि सीताराम राधे कृष्ण। काथे उहे स्वर्ग जा राधे कृष्ण उहे ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, काथे इहे नर्क जा माण्हू। हिन समय सभु नर्कवासी आहिनि। सीढ़ी में साफ़ ॾेखारियो आहे। सीढ़ी जो चित्र हिकु आहे, हुननि में ॿारनि पंहिंजे वीचार सागर मंथन सां सुठो लिखियो अथनि
कि कीअं आत्मा हिकु सतो प्रधान आत्मा 84 जन्मनि जी अर्थात 84 सीढ़ियूं उतरदे उतरदे तमो प्रधान थींदी आहे। बाबा खे बि सुठी लॻंदी आहे। सीढ़ी वारे चित्र में सभु ॻाल्हियूं आहिनि। द्वापर में विकारी राजा कीअं भक्ति कंदा आहिनि, भक्ति कंदे कंदे देवी देवता आहिनि, परमात्मा जी ग्लानी कंदे कंदे ॿियो ई आत्मा तमो प्रधान थींदी वेंदी आहे। हाणे त कहिड़ी बि आत्मा खे अर्थात कोई बि राजा ई त आहे न, चित्र त ॾाढा ठाराए अथई बाबा। बाबा चईंदा आहिनि 84 जन्मनि में आत्मा कीअं उतरती कला में ईंदी आहे, हाणे कीअं मूंखे यादि करे चढ़ती कला में वञे थी। इहे सभु सीढ़ी जे चित्र में ॾेखारियल आहे। ॻायल बि आहे न, चढ़ती कला तेरे बाणे सर्व जो भलो। हाणे तव्हां आत्माउनि जी सदके विश्व जी सर्व आत्माउनि जो भलो थो थिए न। बाप अची करे सभिनि खे सुख ॾींदो आहे। सभु पुकारंदा आहिनि, हे बाबा असांजो दुखरो सुख ॾियो। पर तूं कीअं दुख हरंदा आहिनि, सुख ॾींदा आहिनि, इहे कंहिंखे बि पतो न आहे। अॼुकल्ह मनुष्य गीता कंठ करे ॿुधाईंदा आहिनि, नटशेल में अर्थ सम्झाए ॾींदा आहिनि, संस्कृत में श्लोक कंठ करे ॿुधाईंदा रहंदा आहिनि, त चई छॾींदा आहिनि इहे त महात्मा आहे। अरे उन त सिर्फ़ु पुस्तक में जो लिखल आहे यादि करे ॿुधाए थो न, इसमें महात्मा जी छा ॻाल्हि आहे। लाखों मनुष्य वञी करे हुनजा पांव आदि पढ़ंदा अथसि। हुन पढ़ाई में, लौकिक पढ़ाई में त 15-20 वर्ष लॻी वेंदा आहिनि। उन्हनि में कोई बुद्धिवान हूंदो आहे, हिननि में भक्ति मार्ग में कोई बुद्धिवान हूंदो आहे त झटि श्लोक आदि कंठ करे पोइ ॿुधाइण लॻी वेंदो आहे। पोइ हुननि वटि ढेर पैसा इकट्ठा थींदा आहिनि। इहे बि अॼुकल्ह हिकु कमाई जो रास्तो थी वियो आहे। जॾहिं कोई देवालो मारंदो आहे, अर्थात जॾहिं कंहिंखे बि घाटो या ईअं कुझु जीवन में थींदो आहे त वञी करे संन्यास धारण करे छॾींदा आहिनि, ताकी सभु चिंताउनि खां दूर थी वञे। पोइ कुझु न कुझु मंत्र जंत्र यादि कंदा आहिनि, चक्कर लॻाईंदा रहंदा आहिनि। ट्रेन में बि चक्कर लॻाईंदा आहिनि। हिते त बाप चईंदा आहिनि, पोइ उन्हनि सां कमाई थींदी रहंदी अथनि न, लेकिन हिते त बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। आत्मा परमात्मा सभु निराकारी दुनिया में रहण वारा आहिनि। हिते साकारी दुनिया में आया आहियूं पाठ वॼाइण। हाणे नाटक पूरो थो थिए। तव्हां तमो प्रधान थियण जे कारण वापसि वञी नथा सघो। हाणे बाबा आया आहिनि तव्हांखे सतो प्रधान ठाहिण। हाणे पंहिंजे घर वेंदासीं त घर खे ऐं बाप खे यादि करो। पोइ स्वर्ग में देवी देवता आहिनि जहिड़ो ई ठाहींदासीं, उते राज कंदासीं। शांति धाम, सुखधाम, दुखधाम कॾहिं कॾहिं हुयो, इहो बि कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। श्री जी घोर अंधियारे में आहिनि, सम्झंदा आहिनि कलयुग जो अंत अर्जुन एतिरा वर्ष पोइ थींदो। कोई हिसाब ई न आहे। मनुष्य वधंदा वेंदा आहिनि, अन्न मिले नथो। 40,000 वर्ष अञा ॿियो पियो हुजे, कलयुग अञा ॿियो हले त छा थी वेंदो। जो ॻाल्हाईंदा आहिनि बिल्कुलु झूठ। सम्झ त कुझु बि कोन अथनि, बिना सम्झ से कुझु बि ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। होॾा चईंदा आहिनि भॻवानु कण कण में आहे, वरी भॻवान खे सॾु कंदा आहिनि घंटा वॼाए करे। सुबुह सुबुह जो बाबा चईंदा आहिनि हिन दुनिया में बैंड बाजा वॼंदा आहिनि। कीअं रड़ियूं मारे मारे करे मूंखे सॾु कंदा आहिनि। अरे मूंखे सॾु था करो, होॾां चओ था सर्वव्यापी आहे, तूं में बि मूं में आहे। कुझु त सम्झ हुजणी खपे न। सच जी रती न आहे। हाणे बाप सिखलाए थो रावण ते कीअं विजय पाइणी आहे। रावण अर्थात 5 विकार स्त्री, 5 विकार पुरुष। ये बुराइयूं विकार ये ही रावण आहे न। जॾहिं बुराइयूं विकार आत्मा में प्रवेश थींदा आहिनि त आत्मा जी शक्ल कीअं थी वेंदी आहे, रावण मुआफ़िक थी वेंदी आहे न। आत्मा पंहिंजे शरीर सां लड़दी झगड़दी हिंसा कंदी रहंदी आहे, मारदी रहंदी आहे, रावण मुआफ़िक कंदी रहंदी आहे। कंस ठही वेंदा आहिनि न। रावण ते जीत पाइणी आहे परमात्मा शक्ति सां। सॼी दुनिया खे रावण खां छुड़ाइणो आहे न। हाणे तव्हांजी शक्ति सेना आहे, तव्हां भारत खे स्वर्ग था ठाहियो। पूरी विश्व खे रावण अर्थात विकारनि सां छुड़ायो था न। बाबा चए थो तव्हांजी शक्ति सेना आहे, तव्हां भारत खे स्वर्ग था ठाहियो। केतिरी केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं बाबा सम्झाईंदा आहिनि। पोइ बि बाप ऐं वर्से खे यादि करणो ई आहे न। ॻाल्हियूं त ॿुधो था, लेकिन बाप ऐं वर्से खे यादि करे ख़ुशि थियणो आहे। ज्ञान मार्ग में ख़ुशी ॾाढी आहे। हाणे बाबा आया आहिनि,
हाणे असां हिन पुरानी दुनिया खां पोइ नई दुनिया में वेंदासीं। बाबा खे यादि करण सां सत प्रधान ठाहिणो, न त सजायूं खाइणी पवंदियूं, पोइ करे करे रोटी टुकड़ो मिलंदो। हिन सां छा फ़ाइदो? जेतिरो थी सघे पंहिंजो पुरुषार्थ करणो, श्रीमत ते हलणो आहे, क़दम क़दम ते बाबा खां राय वठणी आहे। कोई चवंदा आहिनि बाबा धंधे में कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे। बाप चवंदो आहे धंधे में त कूड़ ॻाल्हाइणो ई पवंदो, लेकिन बाबा खे यादि करे करो त पोइ हुनजो पाप कर्म न चढ़ंदो। जास्ती लोभ जे लाइ कूड़ न ॻाल्हायो। हा, कमाई करणी आहे, रोटी टुकड़ो खाइणो आहे, त हुनजे लाइ थोरो बहुत ॻाल्हायो त ठीकु, न त बि बाबा खे यादि करो। ईअं न कि तव्हां विकार में वञो, चओ कि बाबा मां विकार में हली हुयमि, मां तव्हांखे यादि पोइ करां। न, विकार में वयो अर्थात काम विकार जे वश थी करे कोई कर्म कयो त इहे मरियो। इहे त बाप सां गॾु प्रतिज्ञा कई अथव न, पवित्रता जे लाइ ई राखी ॿधबी आहे, क्रोध जे लाइ राखी न ॿधबी आहे। राखी ॿधण जो मतिलबु आहे ई मां आत्मा कॾहिं बि विकार में न वेंदमि। मनुष्य चवंदा आहिनि पतित पावन अच, तव्हां ॿारनि खे अंदर में ख़ुशी हुजणी खपे। बाबा असांखे पढ़ाइण आया आहिनि, पोइ बाबा असांखे गॾु बि वठी वेंदा, पोइ स्वर्ग में हली वेंदासीं। जेतिरो थी सघे सुबुह उथी करे बाबा खे यादि करो। यादि करणु गोया कमाई करणु। हिन में आशीर्वाद छा कंदासीं? ईअं थोरी चइणो आहे तव्हां आशीर्वाद करो त असां यादि करूं, न। सभिनि ते आशीर्वाद करनि त पोइ त सभी स्वर्ग में हली वञनि। बाबा खे यादि उहे ई करे सघंदा आहिनि, बाबा जो ज्ञान बुद्धि धारण करे सघंदा आहिनि, ज्ञान ॿुधी सघंदा आहिनि, उहे ई आत्मायूं जो स्वर्ग में अचण वारियूं आहिनि। हाणे सभु धर्म वारियूं त स्वर्ग में न ईंदियूं, न त बाबा आशीर्वाद कीअं करे? हिते त महिनत करणी आहे, जेतिरो थी सघे बाबा खे यादि करिणो आहे। बाबा मां न वरितो, जेतिरो यादि कंदा ओतिरी असांखे राजाई मिलंदी। यादि सां ई ॾाढो फ़ाइदो आहे, सस्तो सौदो आहे न। ईअं कोई सस्तो सौदो ॾेई न सघे, कोई सस्तो सौदो असांखे ॾेई न सघंदो आहे कि तव्हां असांखे यादि करो त असां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदासीं। इहे त स्वर्ग ठाहिण वारो ई चई सघंदो आहे। परमात्मा ई स्वर्ग ठाहे थो, त उहो ई ईअं चई सघंदो आहे कि मूंखे यादि करो त तव्हांखे स्वर्ग जो वरिसो मिले। बाबा चए थो इहे बि कोई वीरलो ई इहो ज्ञान वठी सघंदो आहे, सम्झी सघंदो आहे, जीवन में धारण करे ऐं ॿियनि खे ॿुधाए सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे, हर कर्म कंदे हुए कमल आसन ते विराजमान रहण वारा सहज ऐं निरंतर योगी ठहो। निरंतर योग युक्त रहण जे लाइ कमल पुष्प जे आसन ते सदा विराजमान रहो। लेकिन कमल आसन ते उहे ई स्थित रही सघंदा आहिनि जो हल्का हुजनि। हल्का अर्थात शरीर सां न, आत्मा जे हिसाब सां हल्का, अर्थात आत्मा जो सोच दिया कंदी आहे, हुनमें भारीपन न हुजे, कहिड़ी बि प्रकार जो बोझ अर्थात बंधन न हुजे। मन जे संकल्पन जो बोझ, संस्कारनि जो बोझ, दुनिया जे विनाशी चीजनि जी आकर्षण जो बोझ, लौकिक संबंधियुनि जी ममता जो बोझ, इहे सभु बोझ ख़त्म थी वञनि, तॾहिं कमल आसन ते विराजमान निरंतर योगी ठही सघंदासीं। स्लोगन आहे, सहनशीलता जो गुण धारण करे छॾो त असत्यता जो सहारो न वठिणो पवंदो। सहनशीलता जो गुण धारण करे छॾो त असत्यता जो सहारो न वठिणो पवंदो। चओ ओम शांति।